मोहनजेदड़े जो 5000 साल क़दीम पाणी निकाल करण वारो निज़ाम अॼु बि कमु करे रहियो आहे ऐं हिन क़दीम माॻ ते जेतिरी बि बरसाति पई इहो पाणी पाण मुरादो निकिरी वियो। ताज़ियुनि बरसातुनि दौरान लाड़काणे में 1400 मिलीमीटर बरसाति पई, जंहिं सबबि मोहनजेदड़े में स्तूपा जी हिफ़ाज़ती भित किरी पई हुई। बरसातुनि भितियुनि खे त नुक़सान पहुचायो, पर हैरत जोगी ॻाल्हि इहा आहे त मोहनजेदड़े में किथे बि पाणी गॾु न बीठो। अहिड़ी ॻाल्हि डायरेक्टर जनरल एंटीक्विटीज़ एंड आर्कियालॉजी मंज़ूर अहमद हिकु इंटरव्यू में चई आहे। संदसि चवणु हो त असां बरसाति सबबि टीम वठी पहुतासीं त अॻे ई पाणी निकिरी चुको हो। हुन ॿुधायो त पाणी निकाल में असांजो को बि अमल दख़ल न आहे, इहो पाणी निकिरी वियो हो। जॾहिं त पाणी निकिरी कुझु साल पुराणे ठहियल कंपाउंड में गॾु थियो, जितां उहो पाणी कढण में असांखे 3 हफ़्ता लॻा। मोहनजोदड़ो 5000 साल क़दीम तहज़ीब हुजण सां गॾोगॾु पंहिंजे जटाधार पाणी निकाल वारे निज़ाम जे लाइ बि मशहूरु आहे, जॾहिं त हितां जी शहरी आबादकारी जो मिसाल अॼु बि ॾिनो वेंदो आहे। हिन वक़्तु ही माॻ यूनेस्को जे इंतज़ाम हेठि आहे, जंहिंजी टीम हर महीने हिते मुआयनो करण ईंदी आहे। कुझु अहिड़ियूं ख़बरूं बि गर्दिश में हुयूं त यूनेस्को मोहनजेदड़े जी ख़ासि हैसियत ख़तम करे लिस्ट मां कढी छॾियो आहे, पर इन्हनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk